अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा शामिर खान बानो खे आज़ाद कराइण में कामयाब थी वेंदो। छा रेस बिजार खान बानो सां शादी करण में कामयाब थी वेंदो। छा बानो पंहिंजी कोशिश करे ऐं रेस बिजार खान खां आज़ाद थी वेंदो। छा चिबड़ खान रेस बिजार खान जे खिलाफ कहिड़ो कदम खणंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल के लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शामिर जेको आहे बिजार खान सां ॻाल्हाईंदो, उनखे चवंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं सोडा जी इज़त खे वापसि कर। अगरि जेकॾहिं तूं उनजी इज़त खे वापसि न कयो त पोइ मां तुंहिंजी इज़त दाग में मिलाए छॾींदुसि, मतिलबु त तोखे मिटी में मिलाए छॾींदुसि। रेस बिजार खान चवंदो त शामिर तूं केरु थींदो ऐं मूंखे धमकी ॾियण वारो। मूंखां जल्द जेतिरो थी सघे बहरहाल मां इन्हनि खे पंहिंजी घरवारी जो हक़ ॾियण पियो चाहियां ऐं मां इन सां शादी करण पियो चाहियां। शामिर चवंदो त रेस बिजार खान अगरि जेकॾहिं तूं इन सां ज़बरदस्ती शादी कई त पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो हमेशह लाइ जंग आहे ऐं पोइ मां बि इहो विसारे वेंदुसि त तूं हिन ॻोठ जो वॾो आहीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान जेको आहे बानो खे बार बार सम्झाए, बानो खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं मूंसां शादी कर ऐं तूं हिन सॼी मिल्क जो वारिस थी वेंदे। बानो चवंदो त रेस बिजार खान तूं हिन ॻोठ जो वॾो आहीं, इन जे करे तुंहिंजो भलो इन में त तूं मुंहिंजी इज़त तां अखियूं हटा ऐं मां नथो चाहियां त तुंहिंजी इज़त मिटी में मिले। जेकॾहिं तूं ज़िद करींदो त पोइ मुंहिंजो बि इहो ज़िद त मां तोसां शादी करण न पियो चाहियां। रेस बिजार खान चवंदो त बानो अगरि जेकॾहिं तूं इन शादी में राज़ी न थींदे त पोइ मां तुंहिंजी ज़बरदस्ती मूंसां शादी थी कराईंदुसि, मतिलबु त तोसां शादी कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चिबड़ खान जेको आहे घणो परेशान हूंदो। चिबड़ खान चोडा खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं इन बानो खे आज़ाद करे आ। अगरि जेकॾहिं तूं बानो खे आज़ाद न कयो त पोइ मां पाण वञी उनखे आज़ाद करे ईंदुसि। रेस बिजार खान जे चंबे मां चवंदो त अजा तूं परेशान न थी, मुंहिंजो सारो कमु शामिर खान जे मथां छॾियो हलाए कंदो। शामिर इन कम में असां सां मदद कंदो ऐं हू बानो खे आज़ाद कराए वठंदो। अगरि जेकॾहिं हुन बानो खे आज़ाद न कयो त पोइ असां पाण ई हाली इन रेस बिजार खान खे मारे ऐं हुतां बानो खे आज़ाद करे ईंदासीं। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।